जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे रायपुर छत्तीसगढ़ मां। शरद पूर्णिमा के अवसर ते सामाजिक संस्था एक पहल ओर जी ओर सां इतवार ॾींहुं सभई संत ऐं समाज सेवी संस्थाउनि जे सहभागी मार्गदर्शन सां मां दुर्गा जा पवित्र नव रूप जो आह्वान कंदे हुए नव कन्यादान जो भव्य आयोजन अग्रेसन धाम फुअंडर रोड में कयो वियो। इहो हिकु आदर्श विवाह हुयो। संस्था जे हिन महायज्ञ में हुननि खे कन्यादान जो सौभाग्य प्राप्त थियो जंहिंजी कोई धी कान्हे की। आयोजन में छत्तीसगढ़ के अलावा महाराष्ट्र उड़ीसा में 9 जोड़ा ऐं छत्तीसगढ़ व अन्य प्रदेशनि में 2000 बाराती समेत 4000 अतिथि शामिल थिया। परिजन समाज के साम्हूं हिकु अद्भुत मिसाल पेश कई। आयोजन जो मुख्य उद्देश्य इहो हुयो कि आर्थिक रूप से कमजोर परिवारों की धीउनि जो विवाह बिना के दहेज जे थी वञे। और इहो ही न, हिन आयोजन के जरिए जे माता पिताउनि जी धी कान्हनि की उन्हनि खे भी बेटीअ जो कन्यादान करण जो मौको मिली सके। अहिड़े परिवारनि आयोजन में शामिल थी करे समाज के साम्हूं हिकु मिसाल पेश कई। संस्था जा उपाध्यक्ष राजू केसवानी व दीपक कुकरेजा ॿुधायो कि हिन कन्यादान महायज्ञ में कई शहरनि जा सामाजिक संस्थाओं व सिंधी पंचायत समेत 500 सेवा भागी सेवादारनि पंहिंजो श्रम योगदान ॾिनो। संस्था जा प्रवक्ता गौरव मंघानी ॿुधायो कि हिन अनोखे समारोह में अतिथि सत्कार जी पूरी सुविधा जो ध्यान रखो वियो हुयो। या तक कि स्वास्थ्य संबंधित सेवाओं जो भी प्रदान करण लाइ चिकित्सा सेवा जो उपलब्ध कराई वई हुई। कन्यादान समारोह में प्रमुख रूप से शरदाई दरबार जा संत साईं युधिष्ठिर लाल जी, चकरभाटा जा संत साईं लालदास जी, गोदड़ी धाम जा संत महंत अम्मा मीरा देवी जी, गुरु श्री अनंतपुरी गोस्वामी, मुखीगण मन्नूलाल अच्चूमल गावरी, श्रीचंद सुंदरानी, आनंद कुकरेजा, कन्हैया लाल छोगानी, ललित जयसिंह, समाज सेवी ज्ञानू उदासी, दीपक कृपलानी, अजित कुकरेजा, अमर पारवानी, रमेश वाणी, अनिल चिमनानी, महेश दरियानी, दयाल दास खत्री, अमित जीवन, नथुमल दरियानी, नरसाल लालवानी, अमर दौलतानी समेत कन जी भागीदारी रही। हिन दौरान सेवा में अग्रणी सर्व समाज जा महाअनुभव के संस्था जी ओर से मानव सेवा रत्न जो अलंकरण नवाजो वियो। सभई रस्मों निभाईंदे हुए खुशनुमा माहौल थियो हुयो। शादीअ में संस्था जा संरक्षक कन्हैया लाल छोगानी, संजय पोपटानी, राजेश वाधवानी ॿुधायो कि हिन आयोजन में कोई भी कैश काउंटर न रखियो वियो हुयो, न ही इन जे दौरान के दान जी मांग कई वई हुई। हिन जे बावजूद समाज व शहर जा गणमान्य पंहिंजी स्वेच्छा सां आयोजन में सहयोग ॾिनो व सभई वर वधुनि के अरमाननि जो पूरो कंदे हुए शादी जी रस्मों पूर्ण कराई वई। साथ ही मुकुट बंधन, बारात, लेडीज संगीत, माता कन्याओं जी आरती, वेदी, फेरे, विशाल मंच ते संगीतमय कार्यक्रम सां रिसेप्शन जो आयोजन भी कयो वियो हुयो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।